इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा वख़लक़ मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन वनिसाअ वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख्तसर हम्द सना दुरूद व सलाम का पोए गुज़िश्ता जुमातुल मुबारक जे उन्वान सां ताल्लुक़ रखंदड़ हिन ख़ुतबे जुमातुल मुबारक जो उन्वान है। गुज़िश्ता जुमातुल मुबारक में वज़ू के बारे में कुछ ॻाल्हियूं बयान कयूं हुयूंसीं ऐं हिन ख़ुतबे में भी वज़ू ऐं तयम्मुम सां ताल्लुक़ रखंदड़ कुछ मसला ऐं कुछ ॻाल्हियूं आहिनि। तो वज़ू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी शरीयत मुतहरा बिलखुसूस नमाज जे लाइ लाज़मी करार ॾिनो आहे। तो वज़ू तव्हांखे नमाज जे लाइ लाज़मी करणो आहे।
ऐं पोइ हो वुज़ू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे तरीक़े मुताबिक़ हुजे। वुज़ू अहसन अंदाज़ सां कजे। वुज़ू में जेके बि उज़वा जिस्म जा धोइबा आहिनि उहे 3 दफ़ा धोइण बि साबित आहे, 2 दफ़ा धोइण बि साबित आहे। 1 दफ़ा जेकॾहिं सम्झूं था सफ़ाई थी वञे त पोइ 1 दफ़ा धोइण बि साबित आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन हदीस मुबारक आहे, हदीस शरीफ जे किताब सही मुस्लिम जे अंदर किताब तहारा जे अंदर बाब तबलुगुल हिल्यतु हैसु यबलुगुल वज़ू हदीस नंबर 586 जे अंदर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन प्यारो सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु वुज़ू पियो करे। वुज़ू जो कहीं पे तो जेॾीमहिल पंहिंजूं बाहूं धोतई तो पंहिंजी बाह खे ठूंठ जे बजाए इसी तणी कुल्हे तणी धोए आयो। तो हज़रत अबू हाज़िम रहमतुल्लाहि अलैह चए थो त आउं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पोयां बीठो हुयुसि। हज़रत अबू हुरैरा नमाज़ जे लाइ वुज़ू कयो पे। तो हज़रत अबू हुरैरा हेसी तणी कुल्हे तणी पंहिंजी बाह खे यको धोई आया। तो मूं पुछा कयो अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु मा हाज़ल वुज़ू। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु ही वरी कहिड़ो वुज़ू आहे? हदीस पाक में तो ॿुधो आहे त नबी करीम अलैहि सलातो वसलाम ठूंठनि ताणी ठूंठ पंहिंजी पूरी करे धोई छॾींदा हुआ। अॼु तव्हां हेसी ताणी कुल्हे ताणी बाह पिया धो। तो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जवाब ॾियनि था समिअतु खलीली सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यक़ूल। अबू हुरैरा फरमाइनि था मूं पंहिंजे दोस्त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो पाण फरमाए रहिया हुआ तबलुगुल हिल्यतु मिनल मुमिन हैसु यबलुगुल वज़ू। तो जॾहिं मोमिन जन्नत में दाखिल थींदो तो अल्लाह तबारक व तआला उन मोमिन बाने या बानी के अल्लाह तबारक व तआला सोना कंगण पाराईंदो बाहन में जन्नत में। ऐं नबी करीम अलैहि सलातो वसलाम फरमायो जेतिरो वुज़ू जो पाणी मथे वियल हूंदो एतिरे क़दुरु अल्लाह तबारक व तआला उनखे उहे ज़ेवरात वधीक पाराईंदो। इन्हीअ जे करे आउं इन पाणी खे मथे वठी थो वञा। जेके नबी अलैहि सलातो वसलाम ॿुधायो उन खां वधीक ऐं धोइण ऐं इन ॻाल्हि खे पसंदि थो करियां त अल्लाह तबारक व तआला मूंखे वधीक ज़ेवरात पाराए। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी आहे त वधि में वधि 3 दफ़ा पाणी इस्तेमालु करिणो आहे हर शइ जे लाइ। हथ धोइण जे लाइ, गुरड़ियूं करण जे लाइ, नक खे पाणी ॾियण जे लाइ, मुंहुं धोइण जे लाइ, साॼी खाॿी बांह, साॼो खाॿो पेर धोइण जे लाइ 3 दफ़ा पाणी इस्तेमालु करिणो आहे। पोइ जेकॾहिं उन 3 चकरनि जे अंदर ई तव्हां पंहिंजा उज़वा वधीक करे धो था, ॿुधायल हद खां वधीक पाणी खणी वञो था अॻिते त पोइ त ठीकु आहे। पर जेकॾहिं चोथों भेरा तव्हां पाणी इस्तेमालु कयो था त पोइ ज़ुल्म ऐं ज़्यादती में आहे। नबी करीम अलैहि सलातो वसलाम पोइ हिते ज़ेवरात कोन पाराइबा, पोइ तव्हां हिते ज़ुल्म में ऐं ज़्यादती में शुमार कया वेंदव। पोइ पाणी फुज़ूल इस्तेमालु पिया कयो। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लाह ला युहिब्बुल मुसरिफीन। बेशक अल्लाह साईं ज़्यादती करण वारनि सां, फुज़ूल ख़र्च करण वारनि सां मोहबत न कंदो आहे।
बाक़ी जेको नबी अलैहिस्सलाम 3 दफ़ा ॿुधायो उन 3 दफ़ा पानी इस्तेमाल करण में टूट जे बजाय तव्हां मथे ताईं धोईंदा अचो त इंशाअल्लाह अजर ऐं सवाब आहे, इन में फ़ाइदो आहे। तो सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन कीअं हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि नबी अलैहिस्सलाम जी नोट कंदा हुआ, केतिरे क़दुरु सिर्फ़ ॿुधी अणॿुधी कोन करे छॾींदा हुआ, अमल करे ॾेखारींदा हुआ। नबी अलैहिस्सलाम जिन जी ज़ात सां बि मोहब्बत हुई, फरमान सां बि मोहब्बत, पर गॾो गॾु अमल सां बि मोहब्बत हुई, अमल करे ॾेखारींदा हुआ। असां ॿुधियूं अणॿुधियूं करे था छॾियूं। नबी अलैहिस्सलाम जिन जी का इज़त कोन्हे, असां वटि को एतिराम कोन्हे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जी ॿी हदीस मुबारक आहे, हदीस शरीफ जे किताब मुस्नद अहमद जे अंदरि इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाहि अलैह सहाबा किराम जेके बि नबी अलैहिस्सलाम खां रिवायतूं कयूं आहिनि, हर हिकु सहाबी मर्द जी या सहाबिया औरत जूं सभु हदीसूं अलॻि अलॻि कयूं आहिनि। उन्हनि सहाबा में हिकिड़ो सहाबी आहे हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु। अबू दरदा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो, क़यामत वारे ॾींहुं जॾहिं सॼी इंसानियत खे महशर मैदान में गॾु कयो वेंदो, पहिरियों आऊं मोहम्मद हूंदुसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ज़मीन मां मथे उथारियो वेंदो, ऐं पहिरियों शख्स महशर मैदान में आऊं मोहम्मद हूंदुसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सारी कायनात जी सॼी इंसानियत जा कंध झुकियल हूंदा हेठि, ऐं पहिरियों शख्स मोहम्मद अलैहिस्सलाम हूंदुसि जंहिंखे अल्लाह जी तरफ़ां हुकुम थींदो ऐं आऊं कंध मथे खणंदुसि, वरना सॼी इंसानियत जा कंध झुकियल हूंदा अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानियुनि जे करे। अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं शर्मसार ऐं निदामत हुजण जे करे सभिनि जा कंध झुकिया पिया हूंदा। अल्लाह ताला जे हया ऐं ख़ौफ़ जे करे नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा, मुंहिंजो बि कंध झुकियल हूंदो अल्लाह जे हया मजा, अल्लाह जे ख़ौफ़ मजा, अल्लाह जी तरफ़ां हुकुम थींदो ऐं पहिरियों शख्स मोहम्मद आऊं हूंदुसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंध मथे खणंदुसि, उहो अल्लाह जे हुकुम खां बाद। नबी अलैहिस्सलाम अॻिते फरमाईंदा, सॼी इंसानियत उते गॾु थियल हूंदी, मुंहिंजा जेके उम्मती हूंदा उहे मुंहिंजे अॻियां बि हूंदा, साॼे बि हूंदा, खाॿे बि हूंदा, पोयां बि हूंदा, ऐं उन्हनि खे सुञाणींदुसि। अबू दरदा रज़ियल्लाहु ताला ने फरमाइनि था, अल्लाह जा रसूल अलैहिस्सलाम हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी क़यामत ताणी केतिरा माण्हू आया हूंदा, अरबे खरबे माण्हू, अल्लाह जा हबीब तव्हां उन्हनि खे कीअं सुञाणींदव? त इहे तव्हांजा उम्मती आहिनि, ऐं सभु उम्मती हिकिड़ी जॻह ते गॾु बि थियल कोन हूंदा। प्यारे पैगंबर फरमायो, साॼे खाॿे अॻियां पोयां माण्हुनि सां गॾु हूंदा, पर पोइ बि आउं पंहिंजे उम्मतियुनि खे सुञाणींदुसि। अल्लाह जा हबीब अलैहिस्सलाम कीअं सुञाणींदव? प्यारे पैगंबर फरमायो, मुंहिंजा सहाबियो हिकिड़े माण्हू वटि घोड़ा हुजनि, खोड़ सारा घोड़ा हुजनि, उनमें के घोड़ा अहिड़ा हुजनि जेके 5 कल्याण हुजनि, बिल्कुलु कारे रंग जा हुजनि, सिर्फ़ सफ़ेद मुकम्मल कारे रंग जा हुजनि। उनमें चंद घोड़ा अहिड़ा हुजनि जंहिंजे गोॾनि ते, जंहिंजे निराड़ ते, जंहिंजे पुठनि ते नंढड़ा नंढड़ा अछा टुबका लॻल हुजनि, अछा दाग हुजनि। छा उहो माण्हू पंहिंजे उन्हनि घोड़नि खे कोन सुञाणींदो? अल्लाह जा रसूल बिल्कुलु सुञाणींदो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम फरमायो, आऊं बि पंहिंजी उम्मत खे सुञाणींदुसि। गुर्र मुहज्जलून मिन असरिल वुज़ूइ, उन्हनि जा उज़वा, चेहरो, हथ, बाहूं, पैर क़यामत वारे ॾींहुं इन वुज़ू जे करे चमकी रहिया हूंदा। ऐं सुञाणींदुसि त इहो मुंहिंजो उम्मती आहे, इहो मुंहिंजो उम्मती आहे। अंदाज़ो लॻायो, तव्हां या आहियूं नबी जी उम्मत में शामिल। अॼु तव्हां या तो वॾेरनि जी उम्मत आहियूं। अॼु तव्हां ई आऊं त बेहया जेके वॾेरा आहिनि, सरदारी क़ौम आहे, उन जा तव्हां या उम्मती आहियूं। उन्हनि जे चवण ते त ॿार बचे सभु ॿाहिरि निकिरूं था, पर अल्लाह जे सॾ ते पाण बचण जे लाइ तयारु न आहियूं। ही नबी सां मोहब्बत आहे। प्यारे पैगंबर फरमायो, गुर्र मुहज्जलून मिन असरिल वुज़ू,
ऐं सुञाणींदुसि मुंहिंजे उम्मतनि जा उज़्वा वुज़ू जे असरात सां चमकी रहिया हूंदा। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम अॻिते छा फरमायो? ऐं अञा उन्हनि खे सुञाणींदुसि व अन्नहुम युअतौना कुतुबहुम बिअयमानिहिम, ऐं पंहिंजे उम्मतनि खे सुञाणींदुसि त उन्हनि खे आमाल नामा साॼे हथ में ॾिना वेंदा। व आरिफुहुम अन्नहुम बसा बैन अयदीहिम ذُرِّयَّतुहुम, ऐं पंहिंजे उम्मत खे सुञाणींदुसि उन्हनि जी जेका औलाद हूंदी अल्लाह रब्बुल आलमीन जे फर्मा बरदार रसूल करीम जी फर्मा बरदार थी आई हूंदी त उन्हनि जी औलाद बि उन्हनि जे साम्हूं डोड़ी रही हूंदी। ऐं मोहम्मद करीम सुञाणींदुसि ओ इहे जेके मुंहिंजा उम्मती हुया पाण त सुधरी आया, पंहिंजी औलाद खे बि सुधारे आया, ऐं पंहिंजी उम्मत खे ईअं सुधारींदुसि। अॼु असांजी उम्मत कपिड़ा ॾिसो, डिज़ाइन ॾिसो, बेहयानि में, मौसीक़ियुनि में, नाच कूद में, डांसनि में, सभिनी खां औलाद सां गॾु ॿाहिरि आहियूं, पर दीन में अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन शरीयत जे मामले में सभिनी खां पोइ आहियूं। असां मां अॻिते केरु थिए? दुनियावी मामला में सभु को अॻिते आहे, पर दीनी मामले में अॻिते केरु थिए? अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाहु ताला अन्हु हदीस शरीफ किताब सही मुस्लिम जे अंदर किताब तहारा बाब फज़लिल वुज़ू हदीस नंबर 542 आयत करीमा सूरतुल बकरा आयत नंबर 159 हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाहु ताला अन्हु माण्हुनि जो हाल ॾिसनि था त माण्हू रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी धड़ाधड़ नाफ़रमानियुनि में अॻिते वधनि पिया। हज़रत उस्मान गनी बेहद गमगीन ॾुखी हालत में चवनि था जेकॾहिं वल्लाहि ला उहद्दिसन्नकुम शैआ, चए थो अल्लाह जो कसम आहे ऐं तव्हांखे हिकिड़ी हदीस पढ़ी करे ॿुधायां थो, ऐं तव्हांखे हिकिड़ी हदीस पढ़ी करे ॿुधायां थो। फलौला आयतुन फी किताबिल्लाहि मा हद्दस्तुकुमूहु, जेकॾहिं न अल्लाह जे क़ुरान जी हिकिड़ी आयत न हुजे हा त मुंहिंजी दिलि कोन थी चवे त रसूल जा फरमान अव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी दिलि कोन थी चवे, ज़मीर गवारा कोन थो करे उस्मान गनी जो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन शरीयत तव्हांखे पढ़ी करे ॿुधायां ऐं सम्झायां। अल्लाहु अकबर। कहिड़ी आयत करीमा? रब फरमायो इन्नल लज़ीना यक्तुमूना मा अंज़लना मिनल बय्यिनाति वल हुदा मिन बादि मा बय्यनाहु लिन्नासि फिल किताब उलाइका यलअनुहुमुल्लाहु व यलअनुहुमुल लाइनूना। हज़रत सुनो उस्मान चए थो मुंहिंजी ज़मीर हूं त गवारा कोन पियो करे, मुंहिंजी दिलि गवारा कोन पई करे तो तव्हां जहिड़े माण्हुनि खे अल्लाह जे रसूल जा फरमान ॿुधाए करे अव्हांजी इस्लाह कयां। जॾहिं तव्हांजी हालत ही आहे जो हर अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी नाफ़रमानी जे कम में अॻिवर आयो, पर अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे बेशक उहे माण्हू जेके आलिम दीन आहिनि, बेशक उहे माण्हू जिन्हनि वटि इल्मु रखियल आहे, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी शरीयत जो फन रखियल आहे, कोई बि जेकॾहिं लिकाइनि था अल्लाह जी अहिड़नि आलिमनि जे मथां लानत आहे, और लानत करण वारनि जी ॿेड़े आलिमनि जे मथां लानत आहे, वगरना तव्हां लाइक़ु कोन आहियो ॿुधाइण जे। तो रब जे क़ुरान जी आयत हुई तॾहिं ही ॻाल्हियूं मजबूरी दिल ऐं ज़मीर मजबूर तो करे ॿुधाइण सम्झाइण इस्लाह करण जे लाइ, वगरना उस्मान गनी फरमायो आऊं हयादार आहियां, बेहयानि खे इल्म शरीयत ॾियण उते बि फुज़ूल आहे। सोने अली रज़ी अल्लाह ताला ने जिन छा फरमायो? सोने अली रज़ी अल्लाह ताला ने फरमायो अहिड़ो माण्हू जेको बेवकूफ़ आहे, जेको क़ुरान सुन्नत जो क़दर नथो करे, अहिड़े माण्हू जे साम्हूं क़ुरान सुन्नत रखण वॾी बेवकूफ़ी आहे। ॿुधायो असां लाइक़ आहियूं? केतिरे क़दुर बेहयानि में अॻिवर आहियूं, पोइ बि अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान असांखे ॿुधण में मिले पियो। असां हक़ीक़त में ख़ुशि इन में आहियूं जो करामतनि वारा मुल्ला मिलनि ऐं मिठड़ियूं ॻाल्हियूं करे फ़ज़ाइल ॿुधाए मथां शाबाश करे हलिया वञनि, जेके बेज़मीर बुज़दिल मौलवी हुजनि ऐं बुज़दिल उहे जमायती हुजनि जेके हूं त मौलवियुनि जे ख़िलाफ़ अॻु भरिया शल न मौलवी के हिकिड़ी नमाज़ में गैर हाज़िर थिए, हिकिड़ी नमाज़ में ईंदासीं चकर हणंदासीं ॾिसंदासीं आहे या कोन्हे, जेकॾहिं कोन्हे त पोयां वेही तस्करा ॿुधो, पर जेकॾहिं मौलवी मौजूदु आहे दर्स ॾिए पियो
पोइ चोरनि वांगुरु लिकी लिकी नमाज़ पढ़ी हलिया वेंदासीं त मता मुंहिंजे बारे में न का पॉइंट छॾे। अल्लाह अकबर कबीरा। ओ बुज़ुर्गो, ओ मुंहिंजी मोहतरमा आमड़े भेण, मुंहिंजियूं माइरूं भेनरूं इन्हनि कमनि में सभ खां अॻु भरियूं आहिनि। अल्लाह जा बानो, छा ही मस्जिदूं, छा क़ुरान, छा हदीस मुबारका, छा नबी, छा असहाब, छा अहले बैत, उन्हनि जी ज़िंदगी कान थी वणे, उन्हनि जा अमल कोन था वणनि, उन्हनि जी सीरत कोन थी वणे, उन्हनि जी सूरत कोन थी वणे, यकीन सां कोन थी वणे। जेकॾहिं वणे हा त असां ईअं न करियूं हा। अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर फरमायो, ऐं सुञाणींदुसि पंहिंजी उम्मत खे जंहिंजा उज़वा वुज़ू जे असरात सां चमकी रहिया हूंदा। सुञाणींदुसि पंहिंजी उम्मत खे जेके ख़ुदि बि तरबियत याफ़्ता हूंदा, पंहिंजी औलाद जी बि शरीयत मुताबिक़ तरबियत करे ज़िंदगी गुज़ारे आया हूंदा। उनजी औलाद बि ख़ुशि नसीब हूंदी, पाण बि ख़ुशि नसीब हूंदा। असांजी औलाद जी तरबियत छा आहे? अल्लाह अकबर कबीरा। वुज़ू जा कुछ मामलात प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका जे अंदर रहल हुआ, जेके पोइ जुमे जे अंदर पाण बयान न करे सघियासीं टाइम जी किल्लत जे करे। कुछ बयान कयूं था। हदीस शरीफ जे किताब सुनन नसाई किताब तहारा बाब फिल इस्तिंसार जे अंदर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस मुबारका हजरत लकीत बिन सबीरा रज़ी अल्लाह ताला नु फरमाइन था, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखबिरनी अनिल वुज़ूए, ए मुंहिंजा अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे वुज़ू जे बारे में तालीम ॾियो, वुज़ू जे बारे में ख़बर ॾियो, वुज़ू जो तरीक़ो ॿुधायो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वुज़ू जो पूरो तरीक़ो ॿुधायो आहे। पाण करीमन फरमायो, वखल्लिल असाबिअ, ओ मुंहिंजा साहबी जना वुज़ू कजां सुहिणे नमूने सां, चङी तरह सां, इत्मिनान सां कजांइ। ओ जना तुंहिंजे आङुरियूं धोइण जी वारी अचे, पोइ हथनि जो आङुरियूं हुजनि या पेर जो आङुरियूं हुजनि, उन्हनि जो ख़िलाल लाज़मी कजांइ। कान नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम युखल्लिलु लिहिया। उस्मान गनी फरमाइनि था, अल्लाह जा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जना वुज़ू कंदा हुया त पंहिंजी ॾाढ़ी मुबारक जो बि ख़िलाल कंदा हुया, पाणी विझी करे अंदरि आङुरियूं घुमाईंदा हुआ। तो वुज़ू जे अंदरि हथनि जी आङुरियूं ऐं पेरनि जो आङुरियुनि जो ख़िलाल लाज़मी करणो आहे। ऐं वुज़ू जे अंदरि बिल्कुलु एतमाल सां, सब्र सां ऐं चङी तरह सां वुज़ू करणो आहे। जेकॾहिं वुज़ू जी का बि वुज़ू जे आज़ाम जा थोरी चती बि रहिजी वई हली, अव्हांजो वुज़ू न थींदो। जेकॾहिं तव्हांजी नमाज़ पढ़ी आहे, अव्हांजी नमाज़ बि कान थींदी। हदीस शरीफ जे किताब सही बुखारी जे अंदरि किताब सलात जे अंदरि हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जिन खां रिवायत आहे त अन रजुलन तवज़अ, बेशक हिकु माण्हू अची करे वुज़ू कयो, फतरक मौज़िअ ज़ुफ़रिही अला क़दमिही, उन माण्हू वुज़ू करण खां बाद में बस करे आयो आहे, अंदरि मस्जिद में अची करे नमाज़ पढ़ी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी नज़र पइजी वई आहे या पेर ते, ओ सिर्फ़ नह जेतिरी थोरी जॻह रुगो ख़ुश्क रहियल आहे। अल्लाह जे हबीब फरमायो, इरजि फअहसिन वुज़ूअक सुम्मा सल्ली। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम ॾिनो त मुंहिंजा सहाबी मोटी वन नहीं सही, वुज़ू करे अच, चङी तरह सां वुज़ू करे अची पोइ अची करे तूं नमाज़ पढ़। सुनो उमर फरमाए थो त पोइ अची करे उन माण्हू नहीं सही नमाज़ पढ़ी आहे। वुज़ू में थोरी बि का जॻह रहिजी वई हली त वुज़ू न थींदो। पोइ मुंहं जो मामिलो हुजे, हथनि जो, ॿाहनि जो, पेरनि जो, त वुज़ू न थींदो। थोरी बि जॻह रहिजी वई हली, वुज़ू तव्हांखे नई सही करणो आहे, दोहराइणो आहे। ऐं जेकॾहिं नमाज़ पढ़ी छॾी आहे उन थोरे आइब में, त नई से वुज़ू करे तव्हांखे नई सी नमाज़ पढ़णी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इन जे बारे में वईद ॿुधाई, हदीस शरीफ किताब सही मुस्लिम जे अंदरि किताब तहारा जे अंदरि हदीस नंबर 570 जे अंदरि हजरत अब्दुल्लाह बिन अमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, रजाना मा रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मिन मक्का इला मदीना। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां गॾु असां सफ़र में हुयासीं, मक्के खां मोटियासीं बे, मदीने न आयासीं बे, हत्ता इज़ा कुन्ना बिमाइ तरीक़, रस्ते में हलंदे हलंदे हिकिड़ी पाणी जी जॻह आहे। अजला क़ौमुन, असां मजा हिकिड़ो टोलो अहिड़ो हुयो
जेको जल्दी जल्दी अॻिते वञी करे उते पाणी ते पहुतो फवज़अू पोइ उन वुज़ू कयो वुज़ू करण खां बाद में अची करे नमाज़ पढ़ण शुरू कयाऊं फंतहैना इलैहिम जना असां उते पुगासीं असां ॾिठोसीं त उन्हनि जे पेरनि जूं जेके भेॼूं हुयूं पाणी न पहुचण जे करे चमकी रहियूं हुयूं पाणी उन्हनि ते महसूस कोन पियो थिए अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वैलुल लिल अक़ाबि मिनन नार वैलुल लिल अक़ाबि मिनन नार ओ जे माण्हू वुज़ू कयो आहे वुज़ू में जेकॾहिं पेरनि जी भेॾी या नह जेतिरी जॻह बि रहियल आहे अल्लाह जे बि फरमायो त इहो माण्हू जहन्नम जो अज़ाब चखींदो जहन्नम में दाख़िल थींदो अंदाज़ो लॻायो हालांकि वुज़ू नेकी जो कमु आहे वुज़ू नेकी जो कमु आहे पर उन मां थोरी का जॻह रहिजी वई आहे हली त प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हिकु त वुज़ू बि कोन थींदो अहिड़ी हालत में नमाज़ पढ़ी त नमाज़ बि कान थींदी पर अजा इहो माण्हू जहन्नम में वेंदो इन थोड़ी गलती जे करे अज़ाब चखे ईंदो तो वुज़ू एतिरे क़दुरु अहमियत रखंदड़ शइ आहे तो वुज़ू के जेॾीमहिल माण्हू करे सुहिणे नमूने सां करे तहम्मुल सां करे ऐं चङी तरह सां करे अल्लाह जे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन वुज़ू जो तरीक़ो ॿुधाईंदे पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तयम्मुम जे बारे में ॿुधायो त तयम्मुम पोइ जुमे ते पाण बयान कयो होसीं तो जेकॾहिं पाणी इंसान के किथे बि नथो लभे या बीमार आहे पाणी इस्तेमाल न पियो करे सघे तो भाई बिस्मिल्लाह करे ॿई हथ उन पाक सफ़ाफ मिट्टी ते हणंदो उन खां पोइ ॿई हथ पाण में घुमाए फूको ॾेई मुंहं ते घुमाए छॾींदो इहो इन जो वुज़ू आहे इन सां नमाज़ पढ़ी छॾो पर जेकॾहिं माण्हू खे गुस्ल पियल आहे इतलाम पियल आहे पाणी कोन्हे को या बीमार आहे पाणी इस्तेमाल नथो करे सघे तो फ़क़ति ईअं तयम्मुम करण सां इंसान जो गुस्ल बि लही वेंदो हलियो बाक़ी रही ॻाल्हि शर्मगाह जी त शर्मगाह के का गंदगी लॻल आहे तो उनखे भितरनि सां चङी तरह सां उनखे साफ़ करणो आहे उन खां पोइ इहो तयम्मुम करणो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हदीस शरीफ किताब सुनन तिरमिज़ी जे अंदर किताब तहारा बाब मा जाअ फी तयम्मुम जे अंदर हदीस नंबर 126 के अंदर हजरत बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो इन्न सईद तय्यब तुहुरुल मुस्लिमी बेशक पाक मिट्टी जेका है मुसलमान जी पाकाई आहे इदा लम यजिदिल माअ अशर सिनीना जेकॾहिं 10 सालनि ताणी बि इंसान खे किथे पाणी नथो मिले या पाणी इस्तेमाल करण जेतिरो न आहे करण जोॻो न आहे मजबूर आहे कमज़ोर आहे बीमार आहे अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो 10 सालनि ताणी जेकॾहिं पाणी न मिले तॾहिं बि इहो मिट्टी सां तयम्मुम कंदो रहे फ़इदा वजदल माअ जॾहिं उहो माण्हू पाणी ते पहुचे या पाणी ॾिसी वठे त फलियुमिस्सहु बशरहु फ़इन्न ज़ालिका ख़ैर जेकॾहिं तयम्मुम करण खां बाद में इंसान खे पाणी मुयसर थी वियो हलियो पाणी इस्तेमाल करे सघे थो त पोइ प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पाणी सां नई से वुज़ू करे पाणी सां नई से गुस्ल करे त इहो कमु हिन जे लाइ भलो ऐं बहितर रहंदो माना के जेकॾहिं इंसान पाणी इस्तेमाल न कथो करे सघे या पाणी आहे कोन तो पोइ इंसान तयम्मुम करे वुज़ू जे लाइ तॾहिं बि तयम्मुम गुस्ल जे लाइ तॾहिं पाक मिट्टी सां तयम्मुम करणो आहे पाणी हिकु ॾींहुं न मिलियो 2 ॾींहं न मिलियो महीनो न मिलियो साल न मिलियो 10 साल न मिलियो 15 साल न मिलियो नथो मिले पाणी त एसी ताणी माण्हू भले तयम्मुम कंदो अचे इहो माण्हू तयम्मुम करण सां पाक ऐं शफ़ाफ़ रहंदो पर जेकॾहिं हींअर मूं तयम्मुम कयो आहे हफ़्तो गुज़री आहे किथे मूंखे सफ़र में या हज़र में ऐं चाक चङो भलो थी वियुसि हलियो हाणे पाणी इस्तेमाल करण जी मूंखे इजाज़त मिली आहे त हाणे छा आहे मूंखे फ़ौरन पाणी इस्तेमाल करणो आहे पाणी सां तहारत हासिल करणी आहे पाणी सां गुस्ल करणो आहे पाणी सां वुज़ू करणो आहे प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो अमल बहितर आहे ऐं अकुल बि चवे थो बेनिस्बत मिट्टी जे पाणी सां वधीक सफ़ाई हासिल थींदी आहे जेकॾहिं इंसान नंढो वॾो पेशाब करे थो त जेके भितर हूंदा आहिनि मिट्टी वारा उहे उन्हनि सां तहारत हासिल करण जे करे मिट्टी उते चंबड़ी वेंदी आहे पर पाणी सॼे किचिरे गंदगी खे पाक साफ़ करे धोई उतां चङी तरह सां लाहे साफ़ करे छॾींदो आहे त अहिड़े हिसाब सां जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं तव्हां पाणी सां गुस्ल कयो
तो जना मथे ते पानी ना आयो तो चंगी तरह से आंगरियों पंहिंजे दिमाग जे पंहिंजे मथे जे वारनि जी पाड़ में घुमायो तो गुस्ल जनाबत उते पियल हूंदो आहे। पर जेकॾहिं मजबूरी आहे पानी कोन्हे या पानी इस्तेमाल नथा करे सघियो फ़क़त मिट्टी सां तयम्मुम कयोसीं तो पोइ जना पानी मिली वियो हलियो फौरन तड़ करण सां गुस्ल करण सां इंसान जो जिस्म बि बाक़ी मिट्टी खां या अहिड़ी सुस्ती खां जेको आहे साईं जरासीम खां पाक ऐं साफ़ थी वेंदो आहे हलियो। वुज़ू करण खां पोइ आया कि असां का शइ खाई सघूं था या न, ये बि खोड़ सारा सवाल थींदा आहिनि। तो वुज़ू करण खां पोइ का शइ खाई सघूं था या न, बिल्कुलु खाई सघूं था। जेका बि पाक शइ आहे जेका बि हलाल शइ आहे या न वुज़ू करण खां पोइ ॿाहिरि निकिरी ऐं नासनि जा चपट पिया लॻायो नसवार पिया लॻायो साईं मौली साहिबु चयो तो सभु जाइज़ आहे। जेका बि शइ पाक ऐं हलाल आहे अल्लाह ताला जेका खाइण जे लाइ ऐं पीअण जे लाइ जंहिं शइ खे हलाल पाक चयो आहे उहा शइ वुज़ू खां बाद में मानी खाई सघो था, पानी पी सघो था, बोतल पी सघो था, बिस्किट खाई सघो था, अहिड़ियूं शयूं जेके बि ख़ौराक आहिनि उहे सभु खाई सघो था। हज़रत अनस बिन मालिक, हज़रत उबई बिन काब, हज़रत अबू तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमाइन टई सहाबी गॾु आहिनि। हदीस शरीफ़ जे किताब मुस्नद अहमद जे अंदरि हदीस मुबारका मौजूद आहे। हज़रत अनस फरमाईंदा कुन्तु अना व उबय्युन व अबू तलहा जुलूसन फअकलना लहमन व खुब्ज़ा। असां टई ॼणा वेठा हुयासीं, वुज़ू खां बाद में असां गोश्त खाधो आहे, वुज़ू करण खां बाद में असां मानी खाधी आहे। सुम्मा दअउतु बिवज़ूइन, वुज़ू थियल हुयो, मानी खाधीसीं, बुड़ खाधोसीं, गोश्त खाधीसीं। उन खां बाद में वरी मूं पाणी जे लाइ वुज़ू जे लाइ पाणी घुरायो आहे त आउं नई साईं वुज़ू कयां तव्हांजो मूंखे नमाज़ पढ़णी आहे। हज़रत अबू तलहा ऐं उबई चवनि था फ़क़ाला लिम ततवज़्ज़अ, ए अनस छा जे लाइ वुज़ू पियो करीं? अनस चए थो मूं जवाब ॾिनो लिहाज़ तआमिल लज़ी अकलना, इन खाध खुराक जे करे जेका असां हींअर खाधी आहे वुज़ू मुंहिंजो टुटी पियो आहे। हज़रत उबई बिन काब ऐं हज़रत अबू तलहा चवनि था ए अनस अततवज़्ज़अ लिस्सलाति वलम यतवज़्ज़अ मन हुवा खैरुम मिनका। ए अनस तूं पाक शयूं खाधियूं आहिनि, हलाल शयूं खाइण खां पोइ तूं चईंदो त वुज़ू करिणो आहे, वुज़ू लाज़मी आहे, पर तोखां वधीक जेका भली शख़्सियत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई उन वुज़ू खां बाद में गोश्त खाधो हुयो, वुज़ू खां बाद में हलवो मिलियो उहो खाधो हुयो, वुज़ू खां बाद में मानी खाधी हुई। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम वुज़ू करण खां बाद में खीर पीतो हुयो, पर अल्लाह जे रसूल तो वुज़ू कोन कयो हो। तूं वुज़ू छा जे लाइ पियो करीं? पोइ हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु सम्झी विया हलिया त जना अल्लाह जे रसूल पाक ऐं हलाल शयूं वुज़ू करण खां बाद में खाधियूं पीतियूं आहिनि न ऐं पोइ वञी करे नमाज़ पढ़ी आहे त पोइ असांखे बि ईअं करणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखंदा हलो, सवाल थींदो आहे त साईं जेकॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां एतिरो वक़्तु गॾु हुआ पोइ उन खां हदीसूं थोरी रिवायत छो थियल आहिनि? जना त अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु 7 हिजरी में इस्लाम क़बूल कयो आहे, प्यारा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम 10 हिजरी में इंतकाल करे विया हलिया। 3 सालनि में सभ खां वधीक अबू हुरैरा खां रिवायतूं छो आहिनि? हदीसूं घणियूं उन खां छो नकल थियल आहिनि? ॿिए पासे हज़रत अली खां छो घटि आहिनि? अहिड़े हिसाब सां ही जेका हदीस मुबारक आहे हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु प्यारे पैगंबर जो 10 साल खादिम थी रहियो आहे। 10 साल प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ख़िदमत कई आहे त इन जो जवाब ही आहे त सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जा खोड़नि जा मिसाल मिलनि था। जीअं पाण गुज़िश्ता जुमे में बयानु कयो त अमर आयशा खां सवाल थियो, अमा आयशा असांखे ॿुधा त छा वुज़ू जी हालत में असां जोराब या मौज़ा पायूं उन्हनि जे मथां मसह कयूं या न कयूं? अमर आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमायो त इन ॻाल्हि जी मूंखे ख़बर कान्हे, सोणे अली खां वञी पुछा कयो। ऐं ॿिए पासे वरी सहाबा चवंदा त नबी खां बाद में जेकॾहिं वॾे मां वॾी फ़क़ीह आहे, वॾे मां फ़क़ीह आलिम आहे, जेकॾहिं का असां ॾिसंदासीं सहाबा में का शख़्सियत त उहा अमर आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन जी शख़्सियत हुई। माना के कंहिं सहाबी खां
कंहिं ॻाल्हि जो नकल न थियण या उनखे ख़बर न हुजण इहो ऐब कोन्हे सहाबियत जे लाइ। सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन सब जा सब हर वक़्त नबी साईं सां गॾु कोन हूंदा हुआ। खोड़ सारी जीअं हदीस बयान कंदा आहियूं न, फिलाणे साहिबी खां रिवायत आहे, फिलाणे साहिबी खां रिवायत आहे, फिलाणे साहिबी खां, मतिलब के ॿिए सहाबी खां रिवायत कोन्हे का, त उहो सहाबी उन्हीअ कम करण महिल या उन्हीअ ॻाल्हि करण महिल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु कोन हुयो, इहा ॻाल्हि कोन ॿुधी सघिया। इन जे करे हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मूंखे इन ॻाल्हि जो इल्मु कोन्हे। जेकॾहिं अबू तलहा ऐं उबय इब्न काब ॿिन्ही ॿुधायो त सहाबी फौरन रुजू करे विया हलिया त ठीकु आहे। जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो इहो अमल थियल आहे त पाक शयूं हलाल शयूं वुज़ू खां बाद में माण्हू खाई करे वञी फौरन नमाज़ पढ़े, इहो अमल जाइज़ आहे, त आऊं केरु थींदो आहियां रोक ऐं टोक करण वारो। अहिड़े हिसाब सां वुज़ू खां बग़ैर इंसान नमाज़ पढ़ी वियो हलियो, वुज़ू टुटी पियो हलियो, छा हाणे क़ुरान पढ़ी सघे थो या न, क़ुरान खणी सघे थो या न, अज़कार करे सघे थो या न। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खां पुछा कयूं था। हदीस शरीफ़ जे किताब सुनन नसाई जे अंदर हदीस नंबर 266 ऐं 67 आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, अतैतु अलियन, आऊं सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि आयुसि। सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन खां असां तालीम वरिती पे, सबक वरितो पे, त हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो, कान रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यखरुजु मिनल खलाए, अल्लाह जा रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जना बाथरूम खां निकरंदा हुया, लम यतवज़ा, वुज़ू न कंदा हुया, युक़रिउनल क़ुरान, अची करे असां के बगैर वुज़ू जी हालत में क़ुरान जी तालीम ॾींदा हुया, क़ुरान पढ़ाईंदा हुया। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो अमल सोने अली बयान कयो, कान रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम यक़रउल क़ुरान अला कुल्लि हालिन इल्लल जनाबा। अल हज़रत अली फरमायो, अल्लाह जा हबीब हर हाल में वुज़ू हूंदो हुयो, तनाब अल्लाह जो ज़िक्र कंदा हुया, क़ुरान पढ़ंदा हुया, लेकिन वुज़ू न बि हूंदो हुयो, तनाब अची करे क़ुरान पढ़ंदा हुया, पढ़ाईंदा हुया, अल्लाह जो ज़िक्र कंदा हुया, इल्लल जनाबा, पर जना अल्लाह जा हबीब हालत गुस्ल में हूंदा हुया। घरवारी सां हम बिस्तरी चल आहे या इंसान के इतलाम थी करे तड़प जी वियो हलियो, पोइ इहो इंसान मस्जिद में दाख़िल नथो थी सघे, पोइ इहो इंसान नमाज़ नथो पढ़ी सघे, पोइ इहो इंसान क़ुरान जी तिलावत नथो करे सघे, पोइ इहो इंसान क़ुरान में हथ नथो विझी सघे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम बग़ैर वुज़ू जी हालत में क़ुरान पढ़ियो पाए, क़ुरान खयो पी आहे ऐं मस्जिद में भी आया आहिनि। उन खां अलावा बाक़ी सुभान अल्लाह, तहलीलात, तकबीरात, तस्बीहात अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदा रहंदा हुया। त ही अवां जे लाइ मुंहिंजे लाइ सबक आहिनि, नसीहतूं आहिनि। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ॾिनल तालीम मज़ा ही शयूं ईअं कोन मिलंदियूं आहिनि, हर शइ माण्हू कोन ॿुधाईंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला जिन खां हदीस मुबारका, हदीस शरीफ़ जी किताब सही मुस्लिम जे अंदर किताब तहारा जे अंदर हज़रत हदीस नंबर 805 आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था, प्यारे पैगंबर फरमायो, इदा वजदा अहदुकुम फी बतनिही शैआ, जना माण्हू नमाज में बीठल आहे, पेट में थोड़ी गुड़गुड़ाहट थी आहे, हाणे इंसान शक में पइजी वियो आहे त अले मूंखां हवा ख़ारिज थी आहे या न थी आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, ओ जंहिंजे पेट में सिर्फ़ थोड़ी गुड़गुड़ाहट थिए ऐं उनखे शक आहे त मूंखां का शइ ॿाहिरि ख़ारिज थी आहे, अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, शक जी बुनियाद ते पंहिंजी नमाज न टोड़े। फला यख़रुजन्न मिनल मस्जिद हत्ता यस्मा सौतन औ यजिद रीहा। अल्लाह जे हबीब फरमायो, फ़क़त रुगो पेट में गुड़गुड़ाहट थियण जे करे नमाज मां न निकिरे, इन माण्हू जो वुज़ू न टुटो आहे। हा जेकॾहिं वॾे आवाज़ सां इन टिट ॾिनो आहे, हवा ख़ारिज थी आहे, वॾे आवाज़ सां ॿुधो अथसि, तॾहिं बि निकिरी वञे हलियो। औ यजिद रीहन, या महसूस करे पियो पक सां त मुंहुं मां हवा ख़ारिज थी आहे, या इंसान खे धप महसूस थिए पई, त पोइ इहो माण्हू निकिरी वञे, पोइ इहो वुज़ू टुटी पवंदो। अहिड़े हिसाब सां जेकॾहिं तयम्मुम थियल आहे, इंसान नमाज़ पढ़े पियो,
पेट में थोड़ी गुड़गुड़ाहट महसूस थी त ॿाहिरि नाहे निकिरणो, या त वॾे आवाज़ सां ॿुधे, या त वरी इनखे पक हुजे त मुंहुं मां हवा ख़ारिज थी आहे। हिकिड़ी हवा धप वारी हूंदी आहे, ॿी बिना धप वारी हूंदी आहे। जेकॾहिं महसूस थिए त मुंहुं मां पक हवा निकिती आहे, ख़ारिज थी आहे हवा, पोइ निकिरी वञी वुज़ू करे अचे, या त वरी धप महसूस करे पियो त पोइ इहो माण्हू निकिरी वञे ऐं वुज़ू करे अचे। उन खां अलावा जेकॾहिं इंसान नमाज़ में बीठल आहे, इंसान खे उल्टी अचे थी, या नक्सीर अचे थी, या खंघारो अचे थो, या अंदरां ॾाकार खटो ॾाकार अचे थो, इन्हनि सभिनी सां वुज़ू न टुटंदो आहे। इन्हनि सभिनीनि सां वुज़ू न टुटंदो आहे। अलबत्ता अदब जो तक़ाज़ो इहो आहे, लाज़मी आहे उल्टी ईंदी, बाक़ी साथियुनि जी नमाज़ ख़राब थींदी। इंसान के जॾहिं नक्सी रत वही ईंदी, बाक़ी साथियुनि जी नमाज़ ख़राब थी सघे थी। त प्यारे पैगम्बर इहा तालीम ॾिनी आहे त वुज़ू इन सां कोन टुटंदो। अलबत्ता इहो माण्हू पंहिंजे वात ते हथ ॾेई करे ऐं नमाज़ मां निकिरी ॿाहिरि हलियो वञे, पंहिंजी सफ़ाई करे अचे, भले उन ई वुज़ू सां नमाज़ पढ़े। पर जेकॾहिं को इंसान वुज़ू जी हालत में बिल्कुलु ई डिघो थी करे सुम्ही रहियो आहे खट ते या हिते ज़मीन में, ऐं इंसान खे जॾहिं बिल्कुलु गहरी निंड अची वई आहे, पोइ इन इंसान मां हवा ख़ारिज थिए या न थिए, बिल्कुलु गहरी निंड कयईं, इन इंसान जो वुज़ू टुटी वेंदो हलियो। इहो इंसान जेॾी महिल बि उथंदो वुज़ू कंदो। पर जेकॾहिं ईअं वेठल आहे, ईअं वेठल आहे, थकावट जे करे निंड अचे पई, झुटका अचनि पिया, त प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन झुटका अचण सां इंसान जो वुज़ू न टुटंदो आहे। जेसीं ताणी पक न थिएसि त मूंखे जेको आहे सो मुंहुं मां हवा ख़ारिज थी आहे, या जेसीं ताणी गहरी निंड करे इंसान न उथे, तेसीं ताणी इन इंसान जो वुज़ू न टुटंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे अव्हांखे क़ुरान पाक हदीस पाक पढ़णु सम्झणु ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।